बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद सभिनी खे जेके बि सिंध वासी आहिनि, असांजो प्रोग्राम ॾिसण वारा। असांजे प्रोग्राम में जीअं फॉर्मेट हूंदो आहे त असां कंहिं बि हिकिड़े सुठे बेत सां असां स्टार्ट कंदा आहियूं, कंहिं बि 4 सिटरे सां 2 सिटरे सां। सो हिकिड़ो शेर तव्हां सभिनी जे नाम त पचण के ई पचाया, पचण के ई पचाया, तूं पचण खे पचाए, वाक़िफ़ थी न विसाए, आग न ॾिजे आम खे। सो दोस्तो, असांजो अॼु जो प्रोग्राम जीअं विच में थोरो वक़फ़ो अची वियो, पर वक़फ़े में जेतिरियूं असांजूं कोताहियूं असां उन्हनि खे दूरि करण जी कोशिशि कई। प्रोग्राम में विच में कुझु मंथ अहिड़ा ईंदा आहिनि जिते असां म्यूज़िक कंटिन्यू न करे सघंदा आहियूं, पर उन जे बावजूदि असां मौक़ो महल ॾिसी करे प्रोग्रामनि खे तरतीब बि ॾींदा आहियूं। तव्हां सभिनी जी महिरबानी जो असांजे प्रोग्राम जो इंतज़ारु कयव, रक्से रूह जो इंतज़ारु कयव। मानी नाफ़िदा हर दफ़ा वांगुरु जीअं असांजा हिन प्रोग्राम में तमामु बहितरीनु फ़नकार ईंदा आहिनि, सिंध मां, सिंध खां ॿाहिरां, पाकिस्तान लेवल ते, इंटरनेशनल लेवल ते, मक़ामी सतह ते, अहिड़ो ई अॼु हिकिड़ो बहितरीनु फ़नकार असां सां गॾु अॼु आहे, जंहिंजो नालो आहे ज़ाहिद चांडियो साहिबु। अस्सलाम वालेकुम ज़ाहिद चांडियो साहिबु। वालेकुम अस्सलाम। ऐं तव्हांजो तालुक़ु आहे शागिर्दी में तालुक़ु आहे गवालियार घराणे सां, ऐं तव्हांजो तालुक़ु आहे रहाइश जे हिसाब सां लाड़काणे सां। लाड़काणे शहर खां। सो लाड़काणे जा हालात कीअं हुया? सही हुया? तमामु ज़बरदस्त। थोड़ी गर्मी आहे, बाक़ी हूअं तमामु थोरी न त घणी चओ। न, हाणे नॉर्मल थी वई आहे। नॉर्मल थी वई आहे, छो जो असांखे ख़बर आहे त उहे जेके मथां इलाइक़ा जेके बि हूंदा आहिनि उहे ॾाढा गरम हूंदा आहिनि। सख़त न, हाणे जेके बारिशूं जो पयूं आहिनि त इन हवाले सां तक़रीबन महीनो खनि थी वियो आहे। माना तव्हां मुतमइन आहियो मौसम खां अॼुकल्ह जे? हा, हाणे त मुतमइन हाणे काफ़ी माना मौसम में तब्दीली अची वई आहे। कराची जो मौसम उतां खां थधो आहे गरम आहे? न, हीअ अञा थधो आहे। थधो आहे, पर असां उतां जा जेके रहायशी आहियूं, छो त उते त काफ़ी गर्मी आहे। गर्मी जे हवाले सां हाणे ॼण असां सही 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 आहियूं बिल्कुलु। सो प्रोग्राम में तव्हांखे वेलकम कयूं था, ऐं तव्हांजो इंट्रोडक्शन बाक़ाइदा तव्हां खां पाण पुछिबो त तव्हांजो कीअं सफ़रु रहियो, पर उन खां पहिरियां असां चऊं था त पंहिंजो इंट्रोडक्शन आवाज़ सां ॾियो, ऐं तव्हांजो जेको बि पहिरियों कलाम हुजे, कंहिंजे नाव था कयो, कहिड़े शाइर जो आहे, कहिड़े कलाम में आहे, कहिड़े राग में आहे, इहो प्लीज़ असांजे सामाइन खे, नाज़रीन खे ॿुधाए करे पोइ असां बिस्मिल्लाह करे स्टार्ट था कयूं। जी, काफ़ी आहे साईं रखियल साईं जो। मुंहिंजो उस्ताद मुख़्तियार अली शेख साहिबु तमामु घणो शौक़ु सां ॻाईंदो, ऐं साईं तालिब थी रहियो आहे रखियल साईं जे दर जो। माशाअल्लाह, काफ़ी आहे इंशाअल्लाह, जहिड़ो हाल पहिरियां नाल। ज़बरदस्त, माशाअल्लाह, बिस्मिल्लाह। मुर्शिद में डाका बाकी बिला, मुर्शिद नूर हकानी, मुर्शिद दा मोहमा है मुनवर, मुर्शिद शमा नूरानी, मुर्शिद महदी राह हिदायत, मुर्शिद गंज महानी, है हमल वेख हमेशा, इहा पल पल पाक पेशानी, है तुझी सूरत जो छा बयान कया, तुझी सूरत जो छा बयान कया, तुझा हर मज़हर मुझे नाज़नवा, तुझी सूरत जो छा बयान कया, तुझी सूरत जो छा बयान कया, तुझा हर मज़हर मुझे नाज़नवा, तुझी सूरत जो छा बयान कया, तुझी सूरत जो।
हुस्न जी बाज़िया इहा हलचल बाज़ ताज़िया तुझे ताब हुस्न जी बाज़िया इहा हलचल बाज़ ताज़िया किथे मातम आ किथे शादिया किथे मातम आ किथे शादिया तोखे सारो सिर सुभान चवां तुझी सूरत जो छा बयान कयां तुझी सूरत जो छा बयान कयां तुझा हर मज़हरा मुझे नाज़नवा तुझी सूरत जो मकान डसी हर तरफन ते थो पाण वसी कंहिंखे लाहुतला मकान डसी हर तरफन ते थो पाण वसी किथे पारस थी खुशबूएं गसी किथे पारस थी खुशबूएं गसी तोखे आशिक थे माशूक चवां तुझी सूरत जो छा बयान कयां हो तुझी सूरत जो छा बयान कयां तुझा हर मज़हरा मुझे नाज़नवा तुझी सूरत जो वन हन अक़रब नाहे परे आयो ज़ात सिफ़ात में वेस करे करे दिसन फिक्र वारा तोड़े ध्यान धरे ओ दिसन फिक्र वारा तोड़े ध्यान धरे उहे रहबर छा वनी राह रवां तुझी सूरत जो छा बयान कयां ओ तुझी सूरत जो छा बयान कयां तुझा हर मज़हरा नाज़नवा तुझी सूरत जो तमामु ज़बरदस्त माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत कलाम ऐं शाइरी रचाओ तव्हांजी आवाज़ में ॾाढो इन खां पहिरियां मूंखे तव्हांखे ॿुधण जो सफ़ा बि इतफ़ाक़ कोन थियो हुयो पर माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत था ॻायो तमामु ज़बरदस्त था ॻायो ऐं शाइरी तव्हां ॿुधाई त आहे साईं रखियल शाह जी काफ़ी साईं तमामु ज़बरदस्त रचाओ कयो हाणे लॻो तर गवालियार घराणे का सिखायल जी जेकी तव्हांजी कोशिशि में असांजो जेको उस्ताद हुयो मुख्तियार अली शेख साहिबु उहो सूफ़ी घणो ॻाईंदो हुयो रेडियो टीवीनि ते तमामु उस्ताद खे घणी पज़ीराई मिले या उस्ताद गुलज़ार अली जो फर्ज़ंद सॾायो हुन अच्छा रेडियो टीवी ते PTV ते इलाही प्रोग्राम कयईं पोइ उस्ताद थोरो सूफ़ी ख़्याल जो माण्हू उहो इन करे ॼण माना महदूद रहिजी विया लारकाणे में बाक़ी जेको उस्ताद जो ॻाइण जो जेको अंदाज़ हुयो
ॻाए पियो जेॾीमहिल असां गॾु हूंदा हुआसीं त असां ख़ुशनसीब आहियूं उस्ताद सां गॾु असां रियाज़ बि कया आहिनि। सही सही पोइ असांखे ॻोड़ा वही ईंदा त माना अहिड़ो उस्ताद जेकॾहिं असांखे थोरी रूहानी आवाज़ वसीलो असां वटि हुजे हा माली त असां उस्ताद खे हीअ स्टेज बि ॾेखारियूं आहे, पर असां मिसकिन थी पिया त इन करे उस्ताद खे चऊं पिया त अलाह साईं अहिड़ो ॾींहुं आणी त इनशा तांखे हीअ स्टेज ॾेखारींदासीं, पर पोइ शायदि अरब खे इहा शइ मंज़ूरु न हुई। पर इन जे पोयां इहा बि ॻाल्हि तव्हां ॾिसो त उन्हनि जी आवाज़ उनजो अंदाज़ तव्हां वटि आहे, उन जा शागिर्द बि ॻाइनि था त उनजो ई नालो आहे ऐं तव्हां उनजो नालो हिन स्टेज ते वठो था त माना उहो मौजूदु आहिनि तव्हां में, त इहा ॻाल्हि बहितरीनु आहे। ऐं उस्ताद हमेशह ज़िंदा रहंदो आहे पंहिंजे फ़न सां, जेको हिन फ़न खे ज़िंदा रखंदो सो हमेशह ज़िंदा रहंदो। ऐं तॾहिं चवंदा आहिनि त जेके बि उस्ताद आहिनि उहो पंहिंजे शागिर्दनि खे उहो सॼी तालीम ॾियनि जेकी उन्हनि वटि आहे। लिकाइण वारी जॾहिं ॻाल्हि कंदो त तव्हांजे पेटनि में रहिजी वेंदी, तव्हां हिन दुनिया मां रुख़सत थी वेंदो, पोइ उहा शइ असां वटि न पहुची सघंदी। सो उनखे सरेआम कजे, हर इंसान जे ज़हननि ताईं दिलनि ताईं पहुचाइजे, हिन स्टेजनि ताईं पहुचाइजे ऐं इनशा असांजे सिंध जो नालो हमेशह ईअं ऊचो रहंदो। राग पाट में हमेशह रहियो आहे ऐं राग पाट में रहंदो। सो हे उहो ई हिकिड़ा नमूना आहिनि असांजे सिंधी मौसीक़ीअ जा, जेको असांजो मौसीक़ी जेकी असांजी गुज़री वई पर तव्हां ज़िंदा रखे वेठा आहियो। अच्छा, जेको हीउ पूरो जेको तव्हांजो सफ़रु रहियो उन जे बारे में वरी अञा पुछा करण जी कोशिशि था कयूं त वरी चऊं था त वरी भला हिकिड़ो नयो कलाम ॿुधायूं, पोइ नए कलाम जे लाइ असांखे ॿियो छा था हाणे कहिड़ो रंग था पेश कयो? हाणे मूं वटि काफ़ी आहे तमामु बहितरीनु, इनशा उहो तव्हांखे पसंदि ईंदो। उहो काफ़ी मूं 6-7 साल अवल ॻाई असांजे लारकाणे में हिकिड़ो कॉम्पिटिशन थींदो यूथ गवर्नमेंट डिपार्टमेंट जे तरफ़ां, पोइ हुते मूंखे उन काफ़ी ज़रिए मूंखे फस्ट पोजीशन मिली, 25,000 खन बि मिलिया। वाह वाह, ज़बरदस्त। उहा काफ़ी तव्हांखे ॿुधायां थो। ज़रूरु। राणे बिना राज में राण राण राणे बिना राज में मूंखे कोन घुर्जे सोढे खे सवाल कंदुसि पंहिंजे कुर्ब जो। है मुंहिंजो राति रुसी वियो राणो, मुंहिंजो राति रुसी वियो राणो, सोढल यार से आनो, चाखो सोढल यार से आनो, मुंहिंजो राति रुसी वियो राणो, मुंहिंजो राति रुसी वियो राणो। ही त वॾो अरमानो मूंखे, ही त
त वॾो अरमान मूंखे ही त वॾो अरमान मूंखे ही त वॾो अरमान मूंखे कयो मोहबत अजायो माणो कयो मोहबत अजायो माणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो चाखो सोढल यार सियाणो चाखो सोढल यार सियाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो दर्द फिराक में सारो अॾियो मूं दर्द फिराक में सारो अॾियो मूं है दर्द फिराक में सारो अॾियो मूं दर्द फिराक में सारो अॾियो मूं मुंहिंजो थी वियो हाल निमाणो मुंहिंजो थी वियो हाल निमाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो चाखो सोढल यार सियाणो चाखो सोढल यार सियाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो जानण मूं मल मोत मरी वई जानण मूं मल मोत मरी वई जानण मूं मल मोत मरी वई जानण मरी वई कयो सोहणल साप सिधाणो कयो सोहणल साप सिधाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो चाखो सोढल यार सियाणो चाखो सोढल यार सियाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो तव्हांजी त माशाल्लाह तमामु ज़बरदस्त ऐं इन खां अलावा असांजा जेके म्यूज़िशियन्स आहिनि माशाल्लाह सां हुबदार अली ऐं जिनसार अली ऐं जिनसार हुसैन न्याज़ हुसैन ऐं असांजो तालिब हुसैन
माशाल्लाह सां। ऐं इन कलाम खां पोइ हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठण जी इजाज़त ॾियो जी। त असां नंढड़ी हिकिड़ी साईअ लाइ वञूं। नंढड़ी साई खां पोइ मिलूं था रक्से रूह में अनीना फिदा सां गॾु। जल बग
कीअं लॻो तव्हांखे अदा? तमामु ज़बरदस्त, तमामु ज़बरदस्त। ऐं भीम पिलासी जेको आहे तमामु हिकिड़ो ॾुखियो राग आहे। हुनजो जेतिरो वञणु ॾुखियो आहे हुनजो आरोही तमामु हिकिड़ो असांजे सिंध जो जीअं मिसाल असां तिलंग चऊं या भीम, इन्हनि खे थोरो अलॻि करणु ॼणो माना मुश्किल ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। तिलंग में बि ख़ूबसूरत कंपोज़िशन्स आहिनि, हिन में बि इहे असांजा राग आहिनि, सिंध जा राग आहिनि। तिलंग आहे, आसा आहे असांजो, भीमपलास आहे, राणो आहे असांजा। असांजे तव्हांखे ख़बर आहे की भिटाई साईंअ जा पंहिंजा राग आहिनि, असांजे सिंध जा जेके राग चवराईंदा आहिनि, जेके पाकिस्तान लेवल ते मतिलबु असां जॾहिं बि प्रेज़ेंट कंदा आहियूं पाकिस्तान खे, त असांजा राग इहे ई माण्हू ॿुधाईंदा आहिनि त असांजा ई राग आहिनि असांजे मुल्क जा। सुञाणप सिंध थी ॾिए, पाकिस्तान खे सुञाणप सिंध थी ॾिए। सो असां ईअं चऊं त असां हिकिड़ा ख़ुशि नसीब माण्हू आहियूं जंहिंखे सिंध नसीब थी आहे, ऐं मथां वरी असां हुन रागनि खे ॻायूं था। जॾहिं तव्हांजो बॉटअप थियो हिन फील्ड में अचण जो, त माना छा कहिड़ी एज खां स्टार्ट कयव तव्हां सभु म्यूज़िक या सिखिया? एज मुंहिंजी वॾी हुई, तक़रीबन मां 15 सालनि खां या 16 खां स्टार्टिंग कई आहे। सही सही। मूंखे इश्क़ु हुयो नंढे हूंदे खां ई। सही। पोइ असांजी जेका रहाइशी हुई आहे ॻोठ, सही, लारकाणे में जेॾी महिल आयासीं त पोइ इलाही शौक़ु हुयो त कंहिं उस्ताद सां मिलूं या कंहिं सां। पोइ इहो शौक़ु ईअं महदूदु रहिजी पियो वञे। पोइ मां हिते कराची कुर्ता जेके ठहंदा आहिनि उन्हनि जो मां कारीगर बि आहियां। पोइ हिते फैक्ट्री में कमु कयूं पिया। पोइ हिकिड़ो पंजाबी हिकिड़ो कुराड़ो हुयो, पोइ मिड़ई ईअं गुनगुनायां पियो त हुन मूंखे ॿुधो। वो पूछें तो बेटा आप बहुत अच्छे गाते हो, तो आप सीखते हो या क्या मसला है? और माँ चूँस नहीं अंकल, सीखता तो नहीं हूँ लेकिन शौक़ है और सीखूँगा। वो परेशान थी मांगे चें तो यार ये ज़िंदगी भी अजीब चीज़ है। मैं आपसे भी छोटा था तो मैं समझता था कि मेरी आवाज़ भी अच्छी है अगर मैं आपको सुनाऊं। तो दोस्तों से जब मिलता था वो मुझे बोलते थे यार आप तो बहुत अच्छा गाते हैं, तो आप सीखो। तो मैंने कहा सीखूंगा, कोई बात नहीं, सीखूंगा। तो सीखूंगा मैं जो है तो मैं बूढ़ा हो गया, वही उम्र गुजरी खूब। अब आपको चाहिए कुछ करो, आपके जो वॉइस क्वालिटी में है वो दम है। पोइ मूंखे हिकिड़ो अजीब हिकिड़ो इश्क़ माना जागी पियो त वाक़ई हीउ जेको चए थो त माना ईअं सुभाणे में ज़िंदगी गुज़री वेंदी। उन टाइम मुंहिंजी शादी बि थियल हुई, मूंखे 2 नियाणियूं बि हुयूं माशाल्लाह। पोइ मां सोचियो त वाक़ई मुंहिंजी शादी न बि थियल हुई, उनखां मूंखे शौक़ु आहे त 2 नियाणियूं बि थियूं आहिनि, इहा उमिरि ईअं ई गुज़री वेंदी माना शौक़ में। बसि पोइ ॿिए ॾींहुं सुबुह ॻोठ पहुतासीं लारकाणे पंहिंजे शहर। पोइ कंहिं उस्ताद सां मिलियासीं। पहिरियों असांजो ॿियो उस्ताद हुयो, उस्ताद फ़िदा खोखर। उनखां पोइ उस्ताद आशिक़ मक्सी हुयो। पोइ उस्ताद असांजो हुयो उस्ताद तमामु बहितरीनु मुमताज़ शेख साहब। पोइ इन्हनि उस्तादनि सां मिली जुली करे पोइ उस्ताद मुख़्तियार सां जॾहिं मिलियासीं, पोइ उनखां गानो बानो ॿधायोसीं। पोइ उस्ताद मुख़्तियार में जेको गवालिया घराणे जो जेको रंग हुयो, छो त पंहिंजो ॿुधण जो शौक़ु बि हुयो। उस्ताद मोहम्मद यूसुफ ॿुधूं पिया, उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहब ॿुधूं पिया, उस्ताद वहीद अली। सो मतिलबु कंहिं बि इंसान जो तव्हांजी ज़िंदगी में अचणु हिकिड़ो अलाह जी तरफ़ खां हिकिड़ो सन्हीओ ॾियणु अचिणो हूंदो आहे। पोइ उहो तव्हांखे ॿुधाईंदो आहे त तव्हांखे करणु खपे। इहे अलाह साईं जा रंग आहिनि, अलाह साईं जा पंहिंजा लेख आहिनि। पोइ हुन लेखे ते ई असां हलंदा आहियूं। सुठो कयो तव्हां, ज़बरदस्त। हाणे असांखे छा था ॿुधायो भला? हाणे सूफ़ीएटम आहे, तमामु बहितरीनु, इनशाला तव्हांखे वणंदो। दिलबर जो आवण आहे। दिलबर जो आवण आहे कंहिंजो ॻायल आहे? पहिरियां इलाही न मार्वल जो शमन मीराली बि ॻायो आहे ऐं मास्टर फ़तेह बि ॻायो आहे, ॿिनि बि इलाही ॻायो आहे। अच्छा सही। ऐं कहिड़े राग में आहिनि इहो बि तव्हांखे ख़बर आहे त? हीउ राग आहे कल्याण में। इन जे करे राग जो इन जे करे पुछा कराईंदी आहियां, जेके बि असांजा सेखड़ात ॿार आहिनि उन्हनि खे बि ख़बर पए त हीअ अगरि तव्हांजो अगरि फॉलो बि करे थो त उन राग जी आरोही अमरोही मथां सिखी पए पकड़तान। सो भली तव्हां बिस्मिल्लाह करे असांखे ॿुधायो हो। हो दिलबर जो आवना है, सर को झुकावना है। दिलबर जो आवना है, सर को झुकावना है। एक दिन जो आप आख्या, एक दिन जो आप आख्या, वादा निभावना है। दिलबर जो झुकावना है। दिलबर जो आवना है, सर को झुकावना है। एक दिन जो आप आख्या,
भर जो आवना है। हाल दिल दा देसो महबूब नु मने सो हाल दिल दा देसो महबूब नु मने सो अखियां दे विच बले सो अखियां दे विच बले सो आंगन सजावना है दिल भर जो आवना है सर को सजा ओ दिल भर जो आवना है सर को झुकावना है। एक दिन जो आप आख्या एक दिन जो आप आख्या वादा निभावना है दिल भर जो सर को झुकावना है दिल भर जो आवना है। सुख असा वंडे सो नैना नजर मिले सो दुख सुख असा वंडे सो नैना नजर मिले सो कुर्बान जान थी वे कुर्बान जान थी वे मिठड़ा मना जो आवना है सर को झुकावना है दिल भर जो आवना है सर को झुकावना है। एक दिन जो आप आख्या एक दिन जो आप आख्या वादा निभावना है दिल भर जो आवना है सर को झुकावना जो आवना है। सांवल हुजूर आवे साखों गले लगावे गालों पे टवरन में वथी वणथियूं ओ बाहिर मुंह न कयूं गोशे गड्या न सुपिरी सांवल हुजूर आवे साखों गले लगावे आवे तबल न जावे आवे तबल न जावे उमरा टिकावना है दिल पर जो आवना है सर को झुकावना है दिल पर जो आवना है सर को झुकावना है। एक दिन जो आप आख्या वादा निभावना है
सां गॾु कमाल माशाल्लाह तमामु ज़बरदस्त तव्हां सभिनी वजदकारनि जो न्याज़ हसन तव्हां माशाल्लाह तमामु ज़बरदस्त राग खे पकड़ियो था ऐं तव्हांजो ठेको हुजे ऐं तव्हां खंजरी बि एॾी ज़बरदस्त उन ई मिलाप सां वॼायो था। इहो मिश्रण मेल ई थी करे पोइ हिकिड़ो सॉन्ग जो शिकिल ठहंदी आहे। मौसीक़ी जे बारे में असां इहो ई चवंदासीं त हाणे काफ़ी असांजे फ़नकारनि में जी जी थी सघे मां पहिरियों पंहिंजी ॻाल्हि कयां तो असां हिते नंढड़ी हिकिड़ी ब्रेक वठी करे वरी तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन असांखे नंढड़ी साईअ जी ज़रूरत आहे त एनर्जी ॾियण जे लाइ चांवां पुछिजे महिमाननि खां सो एनर्जी वठण जे लाइ नंढड़ी हिकिड़ी साई ऐं पोइ अचूं था रक्से रूह में अनीना फिदा सां गॾु। जी नाज़रीन असां ब्रेक खां पोइ वापसि आया आहियूं। असां गॾु ज़ाहिर चांडियो साहिबु आहे तमामु ज़बरदस्त असांखे ॿुधाए पियो। ज़ाहिर चांडियो असांजे प्रोग्राम अची करे तव्हांखे कीअं लॻो? तमामु ज़बरदस्त ऐं हिते अची करे असांखे हिकिड़ो अहसासु थियो। मुंहिंजा इलाही गीत बि लॻल हुया मार्केट में। चाकूअ सां पहिरीं मूंखे ॼण चीर ॾिनियो थो वञे उस्ताद फरीद जागरानी जी शाइरी हुई या नथो जे ठहे दिलि छाजो इश्क़ छाजो प्यार। इहे गीत त असांजा वायरल थियल हुया सोशल मीडिया ते हलनि पिया पर ॼण कंहिंखे ख़बर ई कोन हुई। जी हिते आयासीं इहो असांखे हिकिड़ो अहसासु थियो त ओपन थियण सां ई हिकिड़ो चहिरो ज़ाहिर अचे। मुंहिंजे गीतनि ते नाला ॿियनि जा लिखिजी पिया अचनि या कोई पंहिंजे ID ते रखे पियो त फ़ाइदो त उनखे ई मिले पियो असांखे त का ख़बर ई न हुई। न उनजे करे चइबो आहे त तव्हां पंहिंजो कमु सभिनि जे साम्हूं पाण अचो। स्क्रीन तव्हांजे लाइ आहिनि जॾहिं बि ईंदो तव्हांखे ही स्क्रीन मिलंदी असां तव्हांखे आजियां कंदासीं। तमामु ज़बरदस्त तव्हांजो रंग बि हुयो ऐं इहे जेके पुराणा कलाम आहिनि जेके राग बेस्ड कलाम आहिनि न असल में सिंध जी आहे इहे तव्हां खणंदो त इन सां तव्हांजी मशहूरी घणी थींदी। इहे जेको अवामी रंग ॻाइनि पिया शाइरी थोरी सही न आहे मज़ेदार न हूंदी आहे बसि लफ़्ज़नि खे मिलाए करे राइमिंग वर्ड्स करे पर असांजी जेकी पंहिंजी शाइरी आहे सिंध जी शाइरी उनखे अगरि ॻाईंदो त हिकिड़ो मैसेज बि वेंदो असांजे राग खे बि कंदो। हिते प्रोग्राम समाप्त थिए थो ऐं असां अॼु जे फ़नकार खां ख़ुदाफ़िज़ चऊं था। तव्हांखे प्रोग्राम कीअं लॻो असांखे ज़रूरु पंहिंजी फीडबैक ॾींदा कयो। सो ज़ाहिद चांडियो आख़िर में असांखे तव्हां छा था ॿुधायो? काफ़ी आहे तमामु बहितरीनु बिस्मिल्लाह पहाड़ी राग में। बिस्मिल्लाह। हो बथल आया बोल बोल पंहिंजे महबूब सां बथल आया बोल बोल पंहिंजे महबूब सां पंहिंजे महबूब सां मिठे महबूब सां पंहिंजे महबूब सां मिठे महबूब सां बथल आया बोल बोल पंहिंजे महबूब सां ऐं बथल आया बोल बोल पंहिंजे महबूब सां। काल्ह कलूड़ी वेढ़ल विच में 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 करे आयसि कोल कोल पंहिंजे महबूब सां है करे आयसि कोल कोल पंहिंजे महबूब सां पंहिंजे महबूब सां मिठे महबूब सां पंहिंजे महबूब सां मिठे महबूब सां बथल आया बोल बोल पंहिंजे महबूब सां है बथल आया बोल बोल पंहिंजे महबूब सां। मुख मिज़ान जे मुनसिफ़ विच में मुख मिज़ान जे
मुख मीज़ान जे मुनसिफ़ विच में तुरियल आहियां तोल तोल पंहिंजे महबूब सां हे तुरियल आहियां तोल तोल पंहिंजे महबूब सां पंहिंजे महबूब सां मिठे महबूब सां पंहिंजे महबूब सां मिठे महबूब सां ॿधल आहियां बोल बोल पंहिंजे महबूब सां हे ॿधल आहियां बोल बोल पंहिंजे महबूब सां सायथ तोरिय कान सरे थी सायथ तोरिय कान सरे थी विथी विझा कीअं वेल वेल पंहिंजे महबूब सां हाय विथी विझा कीअं वेल वेल पंहिंजे महबूब सां पंहिंजे महबूब सां मिठे महबूब सां पंहिंजे महबूब सां मिठे महबूब सां ॿधल आहियां बोल बोल पंहिंजे महबूब सां हे ॿधल आहियां बोल बोल पंहिंजे महबूब सां